बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां सबब बलोच जेको आहे हिकु ॿिए टॉपिक सां गॾु जेको असांजो अॼु जो टॉपिक आहे उहो आहे असां जेको आहे पहिरें सिफ़्त ऐं सिफ़्त दर्जा पढ़ियासीं। हाणे जेको आहे असां फ़ेल ते अचूं था, हलूं था पंहिंजे टॉपिक जी तरफ़। फ़ेल जी माना आहे कमु। जिन लफ़्ज़नि में हुअण सहण थियण जहिड़ी माना निकिरे उनखे फ़ेल चइबो आहे। मिसाल, मां अचां थो पियो ऐं हुनखे धकु आयो त हीउ सहे पियो। ऐं हिन में जेको आहे अचणु वञणु घुमणु फिरणु सहणु इहो जेको आहे माना कमु आहे, त इहो जेको असांजो फ़ेल थियो। फ़ेल जा क़िस्म, फ़ेल जा हेठियां क़िस्म आहिनि। पहिरियों आहे फ़ेल लाज़मी। फ़ेल लाज़मी उहो फ़ेल जो फ़क़्तु पंहिंजे फ़ाइल सां लाॻापो ॾेखारे ऐं हुन जे कम जो असरु कंहिं ॿिए ते न पवे। मिसाल, छोकर डोड़े थो सिज उभरियो। उहो फ़ेल जंहिंमें फ़ाइल ऐं मफ़ूल ॿई हुजनि ऐं ॿई गॾिजी कमु कनि, उन जो असरु मफ़ूल ताईं पहुचाइनि। मिसाल, खटरी कपिड़ा धोए थो नाहिद अंब खाए थी। मुतदी में फ़ेल फ़ाइल मफ़ूल जेके आहिनि चिटा आहिनि। इन में जेको इहो असांजो मिसाल आहे, इन जो असरु जेको आहे मफ़ूल ते पवे थो। जेके कमु कनि था उन फ़ाइल ऐं जेका मफ़ूल ॿई हुजनि ऐं ॿई गॾिजी कमु कनि, उन जो असरु मफ़ूल ते पहुचाइनि। फ़ेल मुतदी मारूफ़ जो मतिलबु ई तव्हां सुञाणे वेंदव। मारूफ़ मतिलबु ॼातल सुञातल। उहो फ़ेल जंहिंमें फ़ाइल ऐं मफ़ूल ॿई ज़ाहिर हुजनि, छो त मारूफ़ जी माना ई ज़ाहिर आहे। मिसाल, अकबर नांग मारियो। हिन में हाणे जेको जंहिं नांग मारियो उनखे असां सुञाणूं था उहो अकबर आहे। खर वियो आहे, इहो इन जा मिसाल आहिनि। उनखां पोइ आहे फ़ेल मुतदी मजहूल। फ़ेल मुतदी मजहूल उहो फ़ेल आहे जंहिंमें फ़ाइल फिरी मफ़ूल थिए ऐं मफ़ूल फिरी फ़ाइल जी जाइ वलारे। मिसाल, मूंखां नांग मारियो वियो। हाणे आहे इन जो ॿियो क़िस्म फ़ेल अकरतरक। इहो जेको आहे फ़ेल अकरतरक जेको आहे, इन में ही फ़ेल जे उहो क़िस्म आहे जंहिंजो फ़ाइल लिकल हुजे। मिसाल, पढ़बो त डॉक्टर थिबो। हाणे इन में ख़बर न आहे त पढ़बो त डॉक्टर थिबो कंहिंजे लाइ बि चई सघनि था। मिसाल, फ़ाइल इन में लिकियल आहे छो त ज़ाहिर न आहे। जेकॾहिं हुजे हा अकबर पढ़ंदो त डॉक्टर थींदो या थिबो त बि ख़बर पइजी वञे हा, पर पढ़बो त डॉक्टर थिबो, महिनत कबी त कामयाबु थिबो। हाणे इन में जेका तव्हां ॾिसी सघो था त इन जो फ़ाइल जेको आहे लिकल आहे, बेफ़ाइल आहे इहो। हाणे उनखां पोइ आहे फ़ेल मुआवन। हाणे फ़ेल मुआवन उहो फ़ेल जेको ज़माननि जोड़ण में मदद करे थो। मसलन, तूं अचे हा, मूं इहो ख़त पढ़ियो हो, ही मुंहिंजो दोस्त हो। मुरकब जी माना आहे गॾाड़ियल। उन करे फ़ेल मतिलबु गॾु जुड़ियल। उन करे फ़ेल मुरकब में बुनियादी फ़ेलनि जूं सूरतूं गॾिजी हिकु फ़ेल थी कमु अचनि था। मसलन, जावेद हिकु शींहुं मारे विधो। हाणे आहे फ़ेल मुतदी बिल वास्ता। वास्ते जी माना आहे मेलाप या ॻांढापो। फ़ेल उहो आहे जेको कमु पाण न कंदो आहे पर ॿिए खां कमु वठंदो आहे। मसलन, उस्ताद छोकिरनि खां पाणी भरायो। हाणे ॾिसो, उस्ताद पाण कमु नथो कराए, छोकिरनि खां कराए थो, त इहो जेको आहे उन सां वास्तो त अथसि, मेलाप त आहे ॿिन्ही जो, उस्ताद ऐं शागिर्दनि जो, उन्हनि खां कमु कराए थो पियो। ज़ालिम सूबेदार पंहिंजे सिपाहियनि खां हुन खे मारायो। हाणे इहो बि जेको सूबेदार आहे पंहिंजे सिपाहियनि खां ॿिए खे मार ॾियारे थो, पाण नथो ॾिए। हाणे लाज़मी मारूफ़। लाज़मी जी माना आहे ज़रूरु, कहिड़े बि तरह मां इहो फ़ेल आहे जो ज़ाहिर ऐं चिटो कमु कंदड़ हुजे। मिसाल, अहमद कराची वियो आहे। लाज़मी ज़ाहिर आहे ऐं ॼाणायल बि आहे त केरु कराची वियो आहे। हाणे उनखां पोइ आहे फ़ेल लाज़मी मजहूल। इहो जेको आहे अकरतरक में आहे। मजहूल जी माना आहे बेख़बर। ही उहो फ़ेल जो फ़ाइल यानी कमु कंदड़ जो पतो ई न पवे। मसलन, तो ॾांहुं सुभाणे ज़रूरु अचिबो, सुभाणे खणी इहो कमु कबो। हाणे तव्हां इहो बि ॾिसो था त जेको अकरतरक आहे उनजी हिकिड़ी निशानी, जीअं असां इसम तस्गीर में सम्झूं पिया त नंढड़ो मिठड़ो, लास्ट में जेको ड़े वारो अचे पई। हाणे इन में अकरतरक वारे जुमिले में बि मतिलबु लास्ट में बो जो आवाज़ अचे थो, अचिबो, वञिबो, पींघो लुॾिबो। इहो जेको आहे न, तव्हां इनजी निशानी सम्झी वठो या सुञाण सम्झी वठो। जेकॾहिं तव्हांखे ॿियो सम्झ न अचे त इहा हिकिड़ी हिंट अची वेंदी त तव्हांखे इहो जेको आहे अकरतरक जो मिसाल मिली वेंदो। फ़ेल लाज़मी मजहूल अकरतरक। उनखां पोइ आहे इहो यादि रखणु घुरिजे त हिन फ़ेल खे अकरतरक बि चइबो आहे। इहो हुयो असांजो फ़ेल लाज़मी मजहूल।
हाणे जेको आहे इन खां पोइ फेल खां पोइ जेको आहे असां इहो अॼु जो असांजो टॉपिक हिते ख़तमु थियो। अॻियो टॉपिक जेको असांजो हूंदो ज़र्फ़ ते हूंदो। हाणे जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे जेको आहे सब्सक्राइब लाइक ऐं कमेंट लाज़मी कजो ऐं बेल आइकन जे बटन खे जेको आहे लाज़मी प्रेस कजो त जीअं हर अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हांखे मौसूल थिए। मिलंदासीं हिकु ॿिए टॉपिक में तमामु जल्द। तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।